अस्सलाम वालेकुम। और जनाब DIG सखर के अर्ज़ थो कयां, SSP घोटकी मुवत्तिफ़ साहब के अर्ज़ थो कयां ऐं SHO ॾहिकी के अर्ज़ थो कयां ऐं हथ ॿधी थो अर्ज़ कयां त ख़ुदा मुंहिंजी मदद कई वञे। ऐं वरी मिसकिन आहियां ऐं शरीफ़ माण्हू आहियां। असुल ॻाल्हि इहा आहे त नाले मोहम्मद मलूक खोसो जेको यारो लुंड खां हेठि शोभो में साईं हसन शाह वारनि वटि वेठो आहे। उनखे औलाद न पियो थिए, उनखे रिश्ते जी ज़रूरत हुई। मूंखे चए पियो त भाऊ मूंखे किथां रिश्तो कराए ॾे। ऐं कंहिं दोस्त खे चयो त भई रिश्ते जी ज़रूरत आहे, कंहिंखे किथां बि मिले त असांखे रिश्तो कराए ॾे। उन मूंखे फ़ोन कयो आहे ऐं मां हिनखे फ़ोन करे घुरायो त भई हलो रिश्तो तव्हां ॾिसो, अगरि तव्हांखे पसंदि अचे त तव्हां पंहिंजो रिश्तो कयो। जॾहिं हीउ मूं वटि आयो ऐं हली करे उन वटि वियऊं, उन वटि जॾहिं असां वियऊं हिकु ॾींहुं त उन असांखे रिश्तो ॾेखारियो कंहिं दलाल जे मार्फत। हुन जे साम्हूं हिन रिश्तो ॾिठो आहे। ॾिसण खां बाद में हिन चयो त मूंखे हीउ रिश्तो पसंदि न आहे। ऐं जंहिं घर में रहंदी हुई उहा माई, हुन सां हिन जो वास्तो थी वियो आहे मोहम्मद मलूक जो। ऐं हिन मूंखे ॿुधायो त हिन ॿुधायो इन घर वारे चयो आहे त असां पाण में ठही वेंदासीं, हिन दलालनि खे ॿाहिरि कढो। मूं हिनखे चयो आहे त दलाल अगरि वाक़िफ़ आहिनि, इहे असांजे सुञाणप में अचनि, सुभाणे को बि फ्रॉड थिए, कुझु बि थिए त असां हिननि जे गिची पकिड़े था सघूं। लेकिन हिन इनकार कयो आहे त न छॾेसि, असां हिननि खे दलाली जा पैसा न ॾींदासीं ऐं असांजो आम्हूं साम्हूं ॻाल्हि थी वेंदी। हिनखे मां पाण सुञाणियां थो, हीअ असांजो मसइलो आहे, केॾांहुं बि न वेंदो। हुन खां बाद में हिन दलालनि खे कढी करे हिन पंहिंजे मुंहुं हुन सां ॻाल्हायो आहे, रिश्ते जे लाइ तय कयो आहे। तय करण खां बाद में मूंखे छॾींदो रहे त तूं मूंसां गॾु ईंदो रहे, पैसा ॾियण में करण में मूंसां गॾु ईंदो रहे। मां चयो भई ठीकु आहे, मूंखे टाइम मिलियो त मां तोसां ईंदुसि, बहरहाल ज़िमेवारी तुंहिंजी पंहिंजी आहे, मुंहिंजो इन में का ज़िमेवारी न थी। न ज़िमेवारी मां पाण आहियां। उन खां बाद में हिनजे रिश्तो थी वियो आहे, मङणी थी वियो आहे, कुझु पैसा ॾिना आहिनि। हिन वटि स्टाम्प बि पियो आहे, जेके ज़ामिन आहिनि, जेके हिन जा नाला आहिनि, जेको ॾियण वारो आहे उनजो बि स्टाम्प हिन वटि थियल आहे। स्टाम्प बि मूं कराए ॾिनो आहे हिन जे नाले ते। उन खां बाद में ॿीहर पैसा ॾिना विया, उहे बि स्टाम्प ते लिखिया विया आहिनि, हेतिरा पैसा मूंखे मिलिया आहिनि। जेके मालिकनि खां पुछा कयो वियो त भई तव्हांखे हेतिरा पैसा मिलिया आहिनि, ऐं मलूक खां बि पुछियो वियो त तूं हेतिरा पैसा ॾिना आहिनि? चई बिल्कुलु ॾिना आहिनि। उन खां पुछियो वियो, उन चयो मूंखे एतिरा ई पैसा मिलिया आहिनि जेके स्टाम्प ते लिखिया विया आहिनि। उन खां बाद में हिन खां फराड इहो ई थियो त जॾहिं असां वियासीं निकाह जे ॾींहुं थियो त मूंखे हिननि घुरायो त भई तव्हां निकाह ते अचो। असां जॾहिं निकाह ते शाम जे टाइम वियासीं त शाह साहब बि अॻियां असां सां गॾु हुयो। अॻिते मिलियो सादकाबाद जे परियां, जेके सादकाबाद जे परियां चौक बहादुरपुर जे परियां जेको रोड आहे उते हिकिड़ो भठो हुयो, उन भठे ते हिननि जो ॻोठु हुयो। ज़ात जा मलिक आहिनि। उन्हनि वटि असां पहुतासीं मग़रिब खां बाद में। हीअ वेठा आहियो इंतज़ार में, ऐं उते ॻाल्हियूं हलियूं त भई तूं मूंखे गारियूं ॾिना आहिनि, हिन जे सालनि चयो आहे त तूं अॻिते हली असांखे कहिड़ो फ़ाइदो ॾिपो चईंदी। हाणे इन करे मूंखे ज़मानत ॾिनो वञे, सुभाणे दुख सुख या शादी गमी में मुंहिंजी भेण जी मोकल या इजाज़त वठण लाइ शाह साहब खे ज़मानत लाइ घुरियो वियो। पर शाह साहब जो ज़ामिन न आहे थियो। उन्हनि मुंहिंजे लाइ चयो आहे त भई ठीकु आहे, शरबत खोसो असांजो ज़ामिन ते, असां तोखे हाणे ॾियूं शादी निकाह ॾियूं था। मूं इनकार कयो त भई मां ग़रीब मिसकिन आहियां, मां ज़मानत जेतिरो न आहियां, एतिरी मुंहिंजी औकात न आहे, मां ज़ामिन नथो थी सघां। त उनजो माटेलो भाउ अब्दुल रशीद खोसो जेको ज़ामिन थियो आहे मलूक जे तरफ़ां, ऐं उन जे पैसा हिकिड़ो ॿियो पियो आहे जेको ज़ात जो समय जो ॿुधाए थो, लेकिन आहे ॿियो को क़ौम जो। उहे पाण में ठही विया, अंदरि वञी निकाह विधऊं। असां ॿाहिरि वेठा हुयासीं। निकाह विधण खां बाद में चई त हाणे तव्हां तरसो, असां मानी वठी था अचूं। ऐं जेके ज़ामिन हुया उन्हनि चयो त असां स्टाम्प वठी था अचूं, अब्दुल रशीद असांखे लिखी ॾे, पोइ तव्हां भली हलिया वञो। ऐं जेको माई जो भाउ हुयो, मलूक जे घरवारी जो भाउ यानी सालो हुयुसि, हुन चयो त मां होटल खां मानी वठी अचां, मानी खाओ, स्टाम्प वारा बि अची वेंदा, पोइ तव्हां हलिया वञो। असां वेठा रहियासीं, सर्दी हुयो, कार में अंदरि शाह साहब ड्राइवर, अब्दुल रशीद मां। त अचानक शाह साहब वटि फ़ोन आयो त पुलिस अचे थो, जल्दी निकिरी वञो, अगवा जो केस तव्हां ते दाख़िल थी चुको आहे। त शाह साहब दरी खोले, गाॾी मोटरसाइकिल हुयुसि, मोटरसाइकिल ते वञी भॼी चई मां भॼी थो वञा, तव्हां बि भॼो। तंहिं ते कार ड्राइवर, मां कार में वेठो हुयुसि, कार ड्राइवर बि कार स्टार्ट करे निकितो आहे। चई भाऊ मां बि वञा थो, छो त सुभाणे मुंहिंजो 2000 रुपया ॾियारी आहे, मां जो मूंखे अगवा केस में वठी वञनि त मुंहिंजा लखें रुपयनि जी 18 लख जी गाॾी इनखे केरु छॾींदो, मूंखे केरु छॾींदो, मुंहिंजी बचड़ी वाला या मुंहिंजी ज़मानत केरु कराईंदो। उन ते गाॾी में मां बि वेठो रहियुसि ऐं अब्दुल रशीद खे मां सॾु कयो आहे त भई तव्हां विच बनो वठी अचो, असां रोड ते बीहूं था, थी सघे पुलिस जो अचण जो रस्तो हिकिड़ो ई आहे, इन खां असां क्रॉस करे वञूं। तंहिंखां बाद असां शाह साहब खे फ़ोन कयो त शाह साहब चयो त मां सादकाबाद अची पहुतो आहियां।
बाद में शाह साहब खे पोइ मोटायो आहे ऐं मोटरसाइकिल ते मलूक वारनि खे शाह साहब खणी आयो। जॾहिं शाह साहब खणण आयो त माई हिते गायब हुयो ऐं पहिरें वेठो हुयो मलूक सां गॾु निकाह करे। निकाह करण खां बाद में मलूक सां गॾु उहा माई वेठी हुई। जेका गॾु वेहण खां बाद में शाह साहब वियो त हिननि खे खणी आयो, माई गायब हुई। असां खणी जॾहिं राति जो असां घर पंहिंजे पहुतासीं राति जो 1 बजे, मां ॾेकी पहुतो मूंखे हिते लाहे करे ही यारो लुंड हलिया आया। ॿिए ॾींहं खे हिननि चयो त हाणे असां शरबत खे कोन छॾींदासीं, असांजो जेको मसइलो आहे शरबत खां ई थींदो वञे। ऐं कुझु अहिड़ा माण्हू हुया जंहिं हिननि खे पढ़ाए करे पको कयो आहे त हाणे जेको थींदो तुंहिंजो इन्हनि खां ई थींदो, ॿियो न आहे त पैसा त वापसि कंदई। इन जे लाइ ऐं पंहिंजे बिरादरी जे माण्हुनि खे ऐं चङनि माण्हुनि खे मेड़ करे हिन ते मोकिलियो त भई तूं मूंसां वेही करे कंहिं अमीर वटि कंहिं मोतबर वटि वेही करे फ़ैसिलो कयो। अगरि मुंहिंजे मथां पए त मां बिल्कुलु ॾियण लाइ ॾोयारी थियां त भरण लाइ तयारु आहियां त मूंखे सदा बि ॾिनी वञे। उन खां बाद में नियाणियूं बि मेड़ करे मोकिलिया अथमि, पंहिंजियूं नियाणियूं बि मेड़ करे मोकिलिया अथमि। उन खां बावजूदि हिननि बिरादरी वारनि सभिनी मुंहिंजे मथां इहो ई शर्त रखियो त 2 लख रुपया फ़िलहाल शरबत तोखे भरे ॾींदो ऐं जॾहिं तोखे माई वापसि मिली त 2 लख रुपया वरी शरबत खे तूं वापसि करे ॾींदे। अगरि पैसा मिलिया त उहे पैसा तव्हां अधो अधु कंदो, अधु शरबत जलींदो ऐं अधु मलूक जलींदो। तंहिं में सर मां 30,000 रुपया पहिरें किस्त में ॾिनो, 10 ॾींहंनि खां बाद में वरी ॿी किस्त ॾिनो, वरी 10 ॾींहंनि खां बाद में 30,000 रुपया ॾिना, टोटल 90,000 रुपया मूं हिनखे ॾेई चुको आहियां। ऐं उन खां बाद में जॾहिं 90,000 मूं ॾिनो आहे त मां हिन खे ॿिया पैसा ॾियण लाइ चयो आहे त हिन चयो हाणे तोखे न छॾींदुसि, तोखे मारींदुसि, मां इहे पैसा तोखां न वठंदुसि। वरी मूं मिनत मेड़ शुरू कयो आहे पंहिंजे बिरादरी जे माइटनि खे, बिरादरी जे चङनि माण्हुनि खे ऐं पंहिंजे मोतबरनि खे उन्हनि वटि, त हिन चयो न हाणे मां न छॾींदुसि, हाणे मां हिनखे हीअं कंदुसि हीअं कंदुसि, मारींदुसि, हिनखे न छॾींदुसि, मुंहिंजो ख़ैरु थियल न आहे। बिरादरी वारा सभु मेड़ थी विया, बाबा तव्हां 90,000 रुपया पहिरें वरितो आहे, बाक़ी 1,10,000 हू तोखे ॾिए थो, तव्हां पंहिंजो वठो। चई हाणे नथो, हाणे साईं कंहिंजी ॻाल्हि मञे बि नथो की हिनखे बाअसर माण्हुनि जी जेको आहे चोट लॻल आहे की उन्हनि जे ज़ोर ते आहे। बराए महिरबानी मूंसां अदालत कयो वञे, मां ख़ुदारा तव्हांखे अर्ज़ु थो कयां, अगरि सुभाणे मूंखे जानी नुक़सान बि थी सघे थो ऐं माली नुक़सान बि थी सघे थो, मूंखे ऐं मुंहिंजे बचड़नि खे हिन मां ख़तरो आहे। मोहम्मद मलूक खोसे खां ख़ुदारा हिन खां मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं कानूनी कार्रवाई मुताबिक़ मुंहिंजो फ़ैसिलो कयूं वञे। अगरि मां ॾोयारी निकिरां त मूंखे सज़ा मिली वञे, अगरि मां ॾोयारी न निकिरां त मूंखे इंसाफ़ मिली वञे। ऐं DIG सखर, SSP घोटकी, SHO ॾेरगी, ऐं बि जुंगनि जो ॻोठ, बुगियनि जे ॻोठ वेझो वेठो आहियां, जिते ढोलन फ़क़ीर जे पासे में मुंहिंजो घरु आहे, ॻोठ आहे, प्लाट वरितल आहिनि, ऐं हुते वेठो आहियां। बिरादरी जे सभिनी माण्हुनि खे ख़बर आहे, हिकु खां भली अवां पुछा करे ॾिसो, जेकॾहिं बिरादरी वारा चवनि शरबत खोसो ॾोयारी आहे त मूंखे अहिड़ी सज़ा ॾिनी वञे, एॾी सज़ा ॾिनी वञे इबरतनाक, जेकी पूरी दुनिया हिन सज़ा खे ॾिसी करे हैरान थी वञे। अगरि न मुंहिंजा हथ साफ़ हुजनि त मूंखां इंसाफ़ कयो वञे। ऐं ऑफिसरनि, आला ऑफिसरनि सभिनी खे गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो, महिरबानी। ऐं सभिनी ऑफिसरनि खे, हद जे ऑफिसरनि खे अर्ज़ु थो कयां त हीउ वॾो गुंडो माण्हू आहे ऐं हिन जे नालाइक़ माण्हुनि सां ऐं ग़लति माण्हुनि सां दोस्ती बि आहे ऐं कुझु बि मूंखे कंहिं बि टाइम को नुक़सानु कराए सघे थो। ऐं वरी बि अर्ज़ु थो कयां